अज जो वचन बंधन तोर भय निर्वैर, बंधन तोर भय निर्वैर। अन दिन पूजह गुर की पैर, अन दिन पूजह गुर के पैर। इन पंक्तिअ में भगवान जे उन्हनि भक्तनि जी महिमा थी हले जेके अटूट विश्वास वारा, निरंतर भक्ति करण वारा, भगवान जे शरण रहण वारा। त हिन पंक्तिअ में सतगुरु चवनि था पिया कि अहिड़ा जेके प्रभुअ जा प्रेमी भक्त आहिनि उहे माया जा बंधन तोड़े करे सभिनि सां निर्वैर था थी वञनि। राति ॾींहं सतगुरनि जे चरणनि जी पूजा था कनि। बंधन तोड़, माया जा बंधन तोड़े करे भय निर्वैर, सभिनि सां निर्वैर थी विया। कंहिंसां बि कोई बि गिला शिकवा न, वैर न। ॾींहं राति सतगुरनि जे चरणनि जे प्रेम में, पूजा में रंगियल पिया आहिनि। चओ हरे राम। इहा ॾाढी ऊंची स्थिति जेकी सेवक खे प्राप्त थींदी आहे। भक्त जी ॾाढी ऊंची अवस्था आहे जेको सभिनि सां निर्वैर थी वेंदो आहे, जंहिंजा माया जा बंधन कटिजी वेंदा आहिनि। काम क्रोध लोभ मोह अहंकार मद मत्सर राग आसक्ति तुंहिंजो मुंहिंजो, त पोइ उहो जीते जी मुक्ति पाए वठंदो आहे। अहिड़ो माण्हू जंहिंसां कॾहिं बि मन में बि कंहिंसां वैर नथो रखे, साध संगत जी, जंहिंसां कंहिंसां बि मन में बि जंहिंखे कोई ॿियाई कोन्हे, उन जे आस पास पशु पक्षी शेर जहिड़ा हिंसक जानवर बि निर्वैर थी वेंदा आहिनि। जीअं असांजा बाबा श्रीचंद्र साहिब जन जाते धूनी ॼमाईंदा हुआ, उते सभु शेर हिरण बकरियूं हिकु साथ वेहंदा, कोई कंहिंजी हिंसा न कंदो, प्रेम सां रहंदा। इहो उन्हनि जे भक्तीअ जो प्रभाव हुयो। त जेको माया जा बंधन उन जा टुटी था पवनि, पार तो थी वञे, निर्वैर तो थी वञे, सात्विक गुणनि सां भरिजी थो वञे, काई इच्छा तमन्ना उनखे नथी रहे पई। अहिड़ा भक्त भगवान खे ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। अहिड़ा भक्त ॾींहं राति गुरूअ जे चरणनि जे वंदना में कि हितो ई त मूंखे सभु कुझु मिलियो आहे, उन्हनि जे लाइ ॿी काई वॾी शइ कोन्हे। भगवान जे भक्तनि खे ॾिसी करे लॻंदो आहे लालची लोभी संसारी माण्हुनि खे हे जीवन गंवाए रहिया आहिनि, वीचारा छा था कनि, भजन भक्ति करे रहिया आहिनि। हिननि न बंगला ठाहिया, न धन ठाहियो, न पैसा कमाया, न नालो कमायो। ऐं भगवान जे भक्तनि खे, संसारी माण्हुनि खे ॾिसी करे तरस ईंदो आहे। वीचारा ओहो, हे नकली धन खे असली सम्झी वेठा आहिनि, ॾींहं राति व्यर्थ में सभु छॾे हली वेंदा। हिकु ॾींहुं हिननि खे सम्झ में नथी अचे ॻाल्हि, असली धन नथा कमाइनि। चओ हरे राम। संत रविदास महाराज जी करनी ॾिसी करे उन्हनि जा जेका पिता साहब हुया, उन्हनि ख़बर अथव वसियत में छा ॾिनो उन्हनि खे? हिकिड़ो लिम जो वणु ऐं ॿियो इहे सामान जेके चमड़े जा जेके सामान थींदा आहिनि, जूता चप्पल ठाहिण जा, मरमत करण जा। जबकि मज़े जी ॻाल्हि आहे, संत रविदास महाराज जे पिता खे ॿियो कोई पुट बि न हो, धीअ बि न हुई, इकलौतो पुटु हुयो। हाणे ॿुधायो, ऐं पैसे वारा हुया, धनवान हुया। चीस बसि इन लिम जे वण हेठों वेठो रहो, पंहिंजो हे सामान अथई, इन में तुंहिंजी आजीविका हलंदी। मां तुंहिंजो जीवन ॾिसी वरितो आहे, तूं कुझु वणे ई कोन थो, कोई सुठी शइ, तुंहिंजी कोई दिलचस्पी कोन्हे, थी सघई त छप्पर ॿधी छॾिजां। त उन में प्रसन्न थी विया रविदास महाराज, पिता जे चरणनि ते किरी पिया। बाबा तव्हां केॾा दयालु आहियो, एॾी तव्हां कृपा कई आहे, इहो बि न ॾियो आहे त मां छा कयां, मुंहिंजो कहिड़ो अधिकार आहे।
मुंहिंजो कमु त तव्हांजी सेवा करणु आहे, वठणु थोरी आहे। पोइ बि तव्हां ॾिनो आहे, मां बलिहार थो वञा। चओ हरे राम। आख़िर लक्ष्मी माता नारायण भॻवान खे वठी आई। भॻवान साधुअ जो भेष ठाहे आया, पारस अची ॾिनऊं त चयूंसि न खपे भाई मूंखे। भॻवान जो जेके थोरा घणा खपरा पिया, टूटी फूटी छपर हुई, चयईंसि रखी वञे हिते, उते ई खोचे आहे। साल ॿ पोइ आया, चयईंसि भाई वाई झोपड़ी उहो ई सभु ग़रीबी, उहो तोखे यादि अथई पारस ॾिनो? हा 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 यादि त आहे। किथे आहे? चई मूंखे कहिड़ी ख़बर, मां त तव्हां खां न वरितो। अरे तूं चए जो रखी वञ, किथे रखी आव? चई छत में हिते। चई उते ई पियो हूंदव, ॾिठूं त उते ई पियो आहे। चओ हरे राम। छाजे करे? बंधन तोड़, बंधन टुटी पिया उन्हनि जा। ओहो, न धन जी इच्छा आहे, न मान जी इच्छा आहे, न सम्मान जी इच्छा आहे, न कुझु पाइण जी इच्छा आहे, न कुझु करण जी इच्छा आहे। कई माण्हुनि खे पाइण जी इच्छा न हूंदी आहे, करण जी इच्छा हूंदी आहे, मां हीअं कयां, मां हूअं कयां। चओ हरे राम। जॾहिं माण्हू पैसा वधीक कमाए वठंदा आहिनि त पोइ उन्हनि खे पंहिंजे नाले जी इच्छा थींदी आहे, मां प्रसिद्धि पायां, मान सम्मान पायां, मुंहिंजी वाह वाह थिए, जय जयकार थिए। पोइ वीचारो उन लाइ डुकंदो आहे, उहे पैसा बि उन में ख़र्च कंदो आहे। लेकिन सतगुरु चवनि था झूठे मान कहाँ करे, जग सुपने जे जान, इनमें कछ तेरो नहीं, नानक बिन भगवान। प्यारा, ये काॾे कंदे, मान बि हिते कूड़ो आहे। 4 ॾींहं जो मान आहे, पोइ वरी माण्हू भुलिजी वेंदा, पोइ माण्हू ई न रहंदा उहे तोखे सुञाणण वारा। हाँ, हाणे ॾिसो प्रहलाद महाराज जे समय ते असां हुयासीं न हुयासीं, अॼु बि उन्हनि जे प्रति केॾी सुंदर भावना आहे, केॾी आदर बुद्धि आहे। ॿुधायो न, लखें साल थी विया, छो? उन्हनि भक्ति कई, उन भॻवान सां प्रेम कयो, संसार सां न कयो त संसार में बि अमर थी विया। ऐं असां भॻवान जो भॼन छॾे करे सभु करे रहिया आहियूं, हासिल शून्य, बसि ॿियो कुझु बि न। चओ हरे राम। हाणे ॿुधायो, हो त महात्मा आहिनि भाई, उहे त बंधन तोड़िया, असां तव्हां कीअं तोड़ियूं? सवाल त इहो आहे न। उन्हनि जी महिमा त टिनी लोकनि में प्रसिद्ध आहे, सभिनि खे पतो आहे, भॻवान जे दिलि में आहे उन्हनि जी महिमा। अहिड़ा संत महात्मा जेके आहिनि, असां काॾे वञूं भाई? चओ हरे राम। हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद, नारायण वासुदेव। त सतगुरनि जे चरणनि में रही करे ॾींहं राति भॻवान खे बारंबार प्रार्थना कजे, दिलि सां प्रार्थना कजे, ज़बान सां न। भले ज़बान रुकियल हुजे, दिलि हलंदी हुजे, मन जाॻियल हुजे, ज़बान सां कोई मतिलबु न आहे। ज़बान न ॾिसंदा आहिनि भॻवान, मन ॾिसंदा आहिनि, भाव ॾिसंदा आहिनि। ज़बान ग्राही जनार्दन न चए थो, क्रियाग्राही जनार्दन न चए थो, वस्तुग्राही जनार्दन न चए थो, भाव ग्राही जनार्दन, मन ग्राही जनार्दन, हृदय ग्राही जनार्दन, चित्त ग्राही जनार्दन। चित्त चोर, मन हरण, हृदय में हरि वसण वारा भाव ग्रहण कंदा आहिनि। इन करे उन्हनि खे रोज़ प्रार्थना कयो।